अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मया ग़ज़ाला अब्दुल सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। ठटे वेझो केडीए बाह में रिक्शा कल्टी थियण सबबि तबलीगी जमात जा 10 ॼणा ॿुॾी विया। 2 ॼणनि जा लाश ते 3 ॼणनि खे बचायो वियो। 5 ॼणनि जी ॻोल्हा जारी। ॿुॾी फोथियलनि जी सुञाणप धाबे जी वासी आसिफ अली, पेशावर वासी गुल ख़ान तौर थी। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान व्याज जी शरह में 1.5 सैकड़ो इज़ाफ़ो करे छॾियो। व्याज जी शरह 13 रुपया 75 पैसा सैकड़ो जी बुलंद तरीन सतह ते पहुची वई। नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान। स्टेट बैंक जो चवणु आहे त करंट अकाउंट खसारो 13,779 अरब डॉलर आहे। रुपए जे मुक़ाबले में डॉलर जी उॾाम जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर जे मुल्ह में वधीक इज़ाफ़ो। डॉलर वधीक 80 पैसा इज़ाफ़ो थियण खां पोइ 201 रुपयनि जो थी वियो। तकड़ियूं चूंडूं कराइण जो दबाव रद्द। मुस्लिम लीग नून ऐं इतिहादियुनि हुकूमत जो मुद्दो पूरो करण, चूंडूं वक़्त ते कराइण ऐं गुड गवर्नेंस लाइ सख़्त मुआशी क़दम खणण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मौजूदु 25 मई जे इजलास में ज़रूरी फ़ैसिला कया वेंदा। मईशत जे तबाह करण वारा मार्च जो ऐलान करे मईशत जी बहाली रोकण लाइ निकिता आहिनि। खेनि कामयाब थियण न ॾींदासीं। इमरान नियाज़ी कूड़ो आहे। जथा ऐं गुंडागर्दी बर्दाश्त न कई वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह ख़बरदार करे छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान जी ॿोलीअ में ॾफेड़ ऐं फ़साद आहे। हू पुरम नथो रही सघे। 2014 में इमरान नियाज़ी कूड़ ॻाल्हाए हो। यूटरन वठंदड़ नियाज़ीअ ते को बि एतबार नाहे। वफ़ाक़ी हुकूमत PTI जे लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ हर रुख़ खां तयारियूं शुरू करे छॾियूं। लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ ॿियनि सूबनि मां पुलिस, FC ऐं रेंजर्स तलब। कंटेनर लॻाए D चौक खे सील कयो वियो। घरू वज़ारत वफ़ाक़ी पुलिस ऐं इंतिज़ामिया खे क़दम मुकमल करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त ॾफेड़ पकड़ींदड़ लॉन्ग मार्च में शरीक कंदड़नि सां सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त मुल्क में अनारकी ऐं ॾफेड़ पखिड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। लॉन्ग मार्च में कुझु गैर क़ानूनी थियो त कानून पंहिंजो रस्तो वठंदो। इमरान ख़ान जी सियासत पाकिस्तान दुश्मन लॉबीअ जी सियासत आहे। इमरान ख़ान 2014 खां मुल्क में पोलराइज़ेशन पखिड़ण ऐं इदारनि विच में विछोटियूं पैदा करण जी कोशिशि करे रहियो आहे। इलेक्शन कराइण बाबति अञा को फ़ैसिलो नाहे थियो। फ़ैसिलो इतिहादी हुकूमत जी लीडरशिप खे करणो आहे। सिंध में कोरोना वायरस खां पोइ मोनकी पॉक्स नाले बीमारी फैलजण जो ख़दशो। सिंध जे सिहत खाते मोनकी पॉक्स बाबति हाई अलर्ट जारी करे छॾियो। सिहत खाते मूजिबि इंग्लैंड ऐं अमरीका में मोनकी पॉक्स बीमारी जा 11 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। अख़्तियारियुनि खे बीमारी खां बचण ऐं रोकथाम लाइ लेबॉरेटरी ऐं निगरानी जे अमल खे वधाइण जी हिदायत कई वई। मुतासिर मुल्कनि मां ईंदड़ मुसाफ़िरनि जी स्क्रीनिंग कई वेंदी। सिहत खाते मूजिबि जिस्म ते दाणनि जा निशान थियण, चेल जो सूर, मथे जो सूर, सर्दी लॻण, थकावट थियण मोनकी पॉक्स जूं अलामतूं आहिनि।